हर तबके जो मानू परेशान, हारी भी परेशान कोने। असां ॾे त हारी दाऊं था कनि, अॻे साल वारो कर्ज़ भी कोन लथो, तव्हां वटि त कोन नहीं। मां हमेशा ॿुधाईंदो आहियां वाइदे में, असां ॾे हिकिड़े अमरा जो पर साल सारियूं थियूं 600 मण। पुछो मां चाचा ख़बर ॾे, चई मोड़ी साहब दुआ कर अॻे साल वारो व्याज भी अञा कंध ते रखियो आहे, तव्हां वटि त कोन न अहिड़ा माण्हू। चुप करे आयो माना है ना वाह। फरमा तो कुरान हल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा। बुधो कुरान थो फरमाए वापार हलाल थो, व्याज हराम थो। मनियो था कुरान, ॻाल्हायो मां यार, जेके मनियो था हथ मथे खणो तो मारे सां, मनियो था न। कुरान में फरमा थो वापार हलाल व्याज हराम। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए वापार करे थो पर सच्चाई सां, कूड़ ठगी धोखो न थो करे। इहो वापारी मरंदो क़यामत वारे ॾींहुं शहीदन सां गॾु थंदो, शहीदन जी कतार मां हूंदो। ठगी कूड़ धोखो न थो करे ऐं वापारी कॾहिं भी सच्चाई सां वापार कंदो, कॾहिं न खुटंदो। ए वापारी छो था खुटनि, सॼो ॾींहुं कूड़ साणनि वापार में ठगी था कनि। अन जो वापारी आहे त मिटी मिलाईंदुसि, ॻाल्हायो कोन था। तव्हां फुटण वारा ॿियो कुछ न थियो त पानी जो छंडो ज़रूर हणंदोसि। तव्हांखे न आहियां, तव्हां भला माण्हू खिलो था। पने जा वाणियुनि ते हथ खयो आहे, चवनि था मुस्लमान तव्हां काफ़ी हो ठगीअ में। अहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा। कुरान में फरमा थो वापार हलाल थो, व्याज हराम थो। भला वापार बुधो त व्याज वठण गुनाह, ॾियण त गुनाह कोन्हे न। तव्हां न वठंदा हो बाबा, तव्हांखे न आहियां। पने या किलो घोटकी जा वाणिया 100 ते 5 रुपया, ऐं असां तव्हां मुस्लमान घणा 100 ते 20 रुपया, 15 रुपया मथे। ॻाल्हायो नथा, तव्हां वटि बीमारी कोन्हे बाबा, मां तव्हांखे न आहियां। चङा भला हाजी निमाली ठक ठक लगी बैठा, माते कावड़ न कर। हिन में लिखियल थी, हिन सां ॻाल्हाए, हे छा थो चवई, हिन सां मुहाॾो अटकाए। अहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा। कुरान तो फरमाए वापार हलाल थो, व्याज हराम थो। खुदा वास्ते मुसलमानों समझो, ओ जवानी ते नाद करण वारो, हुस्न दौलत ते नाद करण वारो, ओ दुनिया जे जागीरुन ते नाद करण वारो, ओ नरम गरम बिस्तरन ते सुमण वारो, बुधो कन खोले क़यामत में न चवंदो असांखे कंहिं न ॿुधायो। नबी से फरमाया व्याज ॾींदड़, व्याज वठदड़, व्याज वठी ॾींदड़, व्याज जी लिखत कंदड़, व्याज जी शाहिदी ॾींदड़ 10 माण्हू अथव घटि में घटि। उलमा खां पुछो, घटि में घटि व्याज जो गुनाह 70 दफ़ा सकी माउ सां ज़िना जे बराबर गुनाह। वणिया असां को भॼी विया, चवनि था असां तव्हां सां काथे पुॼूं। वाणियुनि खां बि हणी वियासीं। मां त चवंदो आहियां वापारी खे ॿियो त पंहिंजी जाइ ते, व्याज खोर माण्हू गुनाह त पंहिंजी जाइ ते, पर वापारी ने व्याज खोर माण्हू वटि गैरत भी कोन थी बचे। हिकिड़े मौलवी साहब ॿुधायो मूंखे वाइद में, चई हिकिड़ो माण्हू आयो लख रुपयो वरिते अची पंहिंजे सहुरे खां, ॼाटे सहुरे खां लख वरितो, उधारो ॾे बाद में ॾींदो मां। महीनो गुज़रियो, आयुस लख ॾे, हाणे लख काढो वञा, ॼाटे चयसि ॾींदो मां। जंहिंमहिल हाणे ॻाल्हि ॿुधो लख नथो ॾे त जेके 5000 मथो कमीशन वारा आहिनि उहे त ॾे। हाणे व्याज जो ॿियो नालो अथव, असां तव्हां मुस्लमान रखियो आहे कमीशन। तव्हां वटि त ईअं कोन्हे न ॻाल्हाए, मां विसाई कयां भला। मञण मोमिन जो कमु अथव, न मञण शैतान जो कमु आहे। शैतान अॼु ताईं न मञियो आहे, अन ख़ैरु मिन्हु अचे, मां आदम खां भलो। तव्हां वटि त कोन्हे न भाउ। खिलण जो काथे, खिलण जी ॻाल्हि काथे आहे, ख़ुदा जो कसम आहे, रोइण जो मक़ाम, रोइण काथे, ॿुधी मरण जो मक़ाम आहे मुस्लमानो।
कुरान एड़ो ॾिनई किताबनि जो सरदार, काबो किबलन जो सरदार, नबी नबियन जो चीफ सरदार। फरमा तो कुरान में कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास। कुरान में फरमा तो काबो ॾिनो मां किबलन जो सरदार, नबी नबियन जो चीफ सरदार। अरे कुरान भी तव्हांजो भलो, काबो भी तव्हांजो भलो, नबी भी तव्हांजो भलो। कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास। हिन कुरान में फरमा तो उम्मत भी तव्हां भली। जे 50,000 कमीशन दे चे मां वटि कोनन। मौलवी साहब ॿुधाए पियो साईं मां के दान ॾिनो। मौलवी साहब वाइद में चए पियो चे चवण लॻो से सवरो चे ॻाल्हि ॿुध चे चओ चे जो विकणी मूंखे 50,000 ॾे। अबा हुन जी घरवारी हुन सवरे जी छा थे ॻाल्हायो खुदा मदीने मोकिले वा धीअ न पोइ जेको धीअ पियो विकणाए इन माण्हू वटि गैरत रही। वमतामु हरामुन व मशरबु हरामुन व मलबसु हराम व गुज़िया बिल हराम औ कमा क़ाल। चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जंहिंजो खाइणो हराम, जंहिंजो पीअणो हराम, जंहिंजो लिबास हराम, जंहिंजो सॼो जिस्म हराम जे माल ते पलियल आहे, इहो मस्जिद नबवी में वञी दुआ घुरंदो त बि ख़ुदा थो फरमाए मोटाए दुआ बूथ में हणो। दुआ जे कबूल जे शला शर्ता खाधो हिलाल जो हुजे। दुआऊं वगन थियूं, दुआऊं वगन थियूं। छा तो फरमाए कुरान तवज्जो। एक रोजी तंग बियो सुकून खत्म। फरमा तो कुरान व नाशुरू यौमल क़ियामत आमा। कुरान में फरमा तो थंदा क़यामत में बेनमाजी मां अंधो करे उथारी दो मान। एक रोजी तंग बियो सुकून खत्म। रोजी भी तंग आ सुकून भी खत्म। घर में आऊं तभी परेशान, रस्ते से भी चौंदा हाय वैल बदमुनिया अथवा सुकून। असाने तो कोने यार, असा आगे 2-3 वगे ताई वायद मुको फारग थी जलसन का हल बाबा सुमी मां सुमी पंदोम डॉक्टर ड्राइवर के चंदोम हल बाबा। कदे कदे इए होंदो जो तकरीबन 12 या परे परे हो जाओ ना पो भी सजी रात 4-5 कलाक सफर करे चंदा थे नमाज पढ़ नमाज में पहुंचदा थे नमाज पढ़ी वरी पो घर सुमी पोंदा थे पो बस निकरणो ही कोने वरी सुबह देर सा हाने ते हिता निकरी करे चौंदा हितराऊं हुतराऊं हुतराऊं वञऊं न काडे अथवा सुकून। रोजी तंग सुकून खत्म। अब हेडे भला गाल मुझी बुधो हारी बिज वठंदो तबे व्याज ते भाण वठंदो तबे तेल जा पैसा टूबेल जा तबे उहे भी व्याज ते इए न भाण वठंदो तबे यो व्याज जेतरे ताईं फुटियूं लहन बंदियूं कारियूं घोटकी पन्ने में वो बरकत काडो थींदी थींदी बरकत जी व्याज वाले पैसे में बरकत थींदी। कसम तवाला जो जेके वडा अग्या वेठा हो अछन डाण वारा तां गलायो हारी हर काईंदा तबे हकल देई चोंदा ओड़ बिस्मिल्लाह अछन डाण वारो गलायो अब हारी हर काईंदा तबे छा चोंदा ओड़ बिस्मिल्लाह बिज छटे ओड़ ओड़ में बिस्मिल्लाह छा जो भाण छा जी यूरिया छा जो जहर छा जो बीमारी अल्लाह जी तवक्कल ते छटियो अचन बोसियूं कणका मुड़स जे बुबे ते पई कणक पे वरी डाटरो खणी वणी लोणंदसे वरी भरन छा सा ये ता जो दरियूं हुंदियूं दरन सा भरींदा हा वरी छा पे चन पल्लिन में अनाज न देगड़े न माटरन में विजी करे खाइन वरी सुबह जो अम्मा न्याणी भेण अम्मा पोड़ी उथे अधराज टाइम ते असर जे टाइम ते चक्की भी हलाए ला इलाह जे जिक्र जो होंग पई हले हुई बरकत को ना। तवा बिच छटे आया और ट्रैक्टर वाले के चवंदा वारो कर वनी करे हर काया तवा छटे आया और ट्रैक्टर वाले के चई हर काया हो न वरी छा कयो अग में हर पो जमीन में छड़ींदो जमीन में ना हर छडण को अग में चाचे जलाल जो धूकर हणंदुस। कसम तवाला जो हेरे बुधो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुरान जी आवाज से रहमत साज जी आवाज ते अल्लाह जी लानत ओड़ ओड़ में लानत वईया कोन
वो बीमारी न लगंदी फसल के लंतन सा अमड़िया भेण चक्की पई पिए तभी ला इलाह जो जिक्र जी होंगे पई हले हर काए पियो हारी तभी ओड़ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह करे काए पियो अम्मा जकरे मानी पई पचाए तभी बिस्मिल्लाह माल डोहे तभी बिस्मिल्लाह ता जो मायूं भाग भरनी बिस्मिल्लाह कंदियूं जो असाने तो कोने नथा गलायो एक बेरी न दिसो ता वट आए बिस्मिल्लाह बरकत घणी ता वही ना फरमा तो कुरान वमन अरदन जिक्री फइन्न लहु मईशतन ज़नक़ा सब एक जोड़ी भी कोन थई न हर जन जनस्तो न हर मर्द मर्द खुदा पंज अंगुश्त यकसान कर्द न हर मर्द मर्दा न हर औरत औरता के एहड़ी औरतों ने जंजो शान मर्दन खा मथे आ सब एक जोड़ी भी कोन ना बा